बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम ॿारो। अॼु असां सिखंदासीं सबक 10 हिंदी पहिरीं क्लास। असांजो ॻोठ। असांजो ॻोठ ॾाढो सुठो आहे। असांखे पंहिंजे ॻोठ सां ॾाढो प्यार आहे। असीं ॻोठ खे साफ़ सुथरो रखंदा आहियूं। भट्टियुनि में गंद किचिरो कोन उछलायूं। ॻोठ खां परे हिकु खॾ आहे, उन में किचिरो उछलाईंदा आहियूं। असांजे ॻोठ में कुंभार, वाढा, लुहार ऐं मोची आहिनि। उते दर्ज़को दुकान बि आहे। सीधे सामान जो बि दुकान आहे, जितां असांखे ज़रूरत वारियूं शयूं मिलनि थियूं। असांजे ॻोठ में छोकिरियुनि ऐं छोकिरनि लाइ स्कूल आहिनि। हिते हिकु अस्पताल बि आहे। अस्पताल में मरीज़नि जो इलाजु थींदो आहे। ॻोठ में हिकु मस्जिद बि आहे, जंहिं में ॻोठाणा नमाज़ पढ़ंदा आहिनि। ॻोठ जे चौधारी पोखूं आहिनि। हर पासे सावक ई सावक आहे। हारी वॾे महिनत सां पोख कनि था। असीं सभु ॻोठाणा पाण में प्यार ऐं मुहबत सां रहंदा आहियूं। दुख सुख में हिक ॿिए जी मदद बि कंदा आहियूं।